नाज़रीन हाणे हलूं था नसीराबाद तालुके जी तरफ़, छाकाणि त उते बि जेको आहे सो गाजी खोड़ वारे पासे खां ख़तरो ऐं उनखां पोइ उते जेको आहे सो काफ़ी माण्हू वञी उन्हनि जेको आहे सो उते टेंटुनि में पनाह वरिती आहे या रोड रस्तनि ते उते वेठा आहिनि। त उते जी जेका सूरत हाल आहे उनजी जेका सो ॼाण हासिल कंदासीं। असां सां गॾु वीडियो लिंक ते असांखे जॉइन कयो आहे नसीराबाद जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी, उन सां ॻाल्हायूं त हुनजो छा चवणु आहे। जी ज़फ़र साहब, हिन वक़्तु असां नसीराबाद जे ॿोॾ मुतासिरनि वटि बीठा आहियूं ऐं ही नसीराबाद बाईपास ते वेठा आहिनि जेके ॾूराहनि इलाइक़नि खां हिते पहुता आहिनि। ही पाणीअ खां बचण लाइ हिते पहुता आहिनि, पर वरी बि हिते बि हिननि खे पाणीअ जी लपेट में रहणो थो पवे। जेके हिननि जे भरिसां बॉइज़ हाई स्कूल आहे उहो समूरो पाणीअ जी लपेट में अची वियो आहे। उनजी बिल्डिंग में अंदरि पाणी हलियो वियो आहे, जंहिंजे करे अंदरि ॿोॾ मुतासिर रही नथा सघनि। उहे पंहिंजा अजा पंहिंजा कखावा घर हुतां छॾे हिते पहुता, पर हिते बि पाणीअ में अची वेठा ऐं मजबूरन हाणे ही बाईपास ते बेयारो मददगार वेठा आहिनि। इन खां अलावा असां ॻाल्हि कंदासीं नसीराबाद तालुके जी मजमूई सूरत हाल जी। त नसीराबाद तालुको मुकमल तौर ते पाणीअ जी लपेट में आहे। नसीराबाद तालुके जूं 6 यूनियन काउंसिलियूं ऐं 23 दीहूं पाणी जी लपेट में अची वियूं आहिनि। हिते जेको जानी नुक़सानु थियो आहे, नसीराबाद में 7 इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि, जंहिंमें 3 नौजवान हुया, जिन में 2 भाउर ऐं हिकिड़ो हुनजो सौटु हुयो। वका मोरीअ जा रहवासी हुया, जिन जे मथां आसमानी बिजली खिवण किरण करे उहे वीचारा फोत थी विया। उनखां पोइ नसीराबाद में कल्ह ज़ाहिद सूमरे नाले पोरियो हुयो, जंहिंजे मथां घर जे अंदरि भित किरी आहे जेको फोत थी वियो आहे। इन खां अलावा 2 ॼणा घर में अंदरि ई फोत थी विया, जिन खे घर में अंदरि बिजलीअ जा करंट लॻा। छो जो कखावा कचा घर आहिनि, बिजलीअ उते अर्थ पैदा कई ऐं घर अर्थ थियण करे ओचितो बिजली अचण खां पोइ उन्हनि खे करंट लॻा, जंहिंमें हू फोत थी विया। पूरो नसीराबाद तालुको तबाह थी चुको आहे, फसल तबाह थी चुका आहिनि, ॻोठ तबाह थी चुकिया आहिनि, माल लुड़ी विया आहिनि, का शइ न बची आहे। उनखां अलावा असीं ॻाल्हि कंदासीं गाजी ख्वाड़ जी, जेको असांजे भर में शहर आहे। गाजी ख्वाड़ शहर मुकमल ॿुॾी चुको आहे। उनजो रुॻो हिकिड़ो सेंटर बचियो आहे। एफ पी बंद खे घारा लॻा आहिनि, उनखां पोइ छंडण खे घारा लॻा आहिनि, उनखां पोइ नसीर शाख खे घारा लॻा आहिनि। इहे समूरा घारा लॻण करे जेको बि बरसाती पाणी हुयो ऐं हाणे जेके बलुस्तान खां पाणीअ जा बरसाती रेला अची रहिया आहिनि, उन्हनि समूरनि हिन मथे पटे खे ॿोड़े छॾियो आहे, वारे खे ॿोड़े छॾियो आहे, गाजीअ खे ॿोड़े छॾियो आहे। गाजीअ जे मथां जेके ॻोठ आहिनि, कड़ियो सबड़ खान, लश्कर खान, लाशारी, तमामु घणा ॻोठ आहिनि, सवें ॻोठ उहे समूरा ॿुॾी विया आहिनि। ऐं हिन वक़्तु असीं ॿोॾ मुतासिरनि वटि बीठा आहियूं। असां तव्हांजी उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करायूं था त हू जेकी पंहिंजा कखावा घर छॾे हेॾे पहुता ऐं हिन वक़्तु नसीराबाद जी बाईपास ते निटरण उस में वेठा आहिनि, मासूम बचड़नि समेत, त ही कीअं गुज़ारे रहिया आहिनि। अचो हुननि सां तव्हांजी असां ॻाल्हि ॿोल करायूं। अदालत नसीराबाद हाई स्कूल आहे बाईपास में वेठा आहियूं। असांखे 3 हफ़्ता थी विया आहिनि, का चीज़ न मिली आहे, असांखे का सहूलियत न मिली आहे। असांखे 2 ॾींहं मुख़्तियार का राशन ॾेई उहो राशन बि बंदि करे छॾियो आहे। असां बचा ई बुख ते वेठा आहिनि। हींअर बि स्कूल में एॾो पाणी आहे, जंहिंमें ॿार बचा असांजा स्कूल में अचण वञण, उनजा पेर पची पिया आहिनि, हथ पची विया आहिनि। कल टियों ॾींहुं निंडड़ी बि असांजी गुज़ारे वई आहे। असां DC साहब खे अपील कयूं था, मुरादरी शाह खे अपील कयूं था, नवाब सरदार खान चांडे खे बि अपील कयूं था, हिते अचे ग़रीबनि जी मदद करे ॾिसे। त असां वोटनि जे टाइम ते असांजो निंडो बचो थी उन्हनि खे वोट ॾे, असां वोटनि ते चाढ़ींदा आहियूं। हिन टाइम असांजी कोई मालिकी नथो करे। छो हे कोई इंसान न आहिनि जा, घर माल मता सभु हिननि जो लुड़ी वियो आहे ग़रीबनि जो। हिते अची पहुता आहिनि, पंहिंजा सिर बचाए अची निकिता आहिनि हिते। ॿिया का हिन वटि सहूलियत न आहे हिते हींअर ताणी। हे का टीम न पहुती आहे, का गवर्नमेंट जो माण्हू न पहुतो आहे। हिन ग़रीबनि सां एॾो ज़ुल्म आहे, राति ॾींहं चढ़नि जा पेर हथ पची पिया आहिनि, रड़ियूं कनि था, खाधे लाइ को खुराक नथो मिले हींअर ताणी, कोई माण्हू न पहुतो आहे। असां वरी बि सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं था हिते अचनि, असां ग़रीबनि जी मदद कनि। अदा जीअं त नसीराबाद हाई स्कूल खां जेको आहे सो ॻोठ धणी बख़्श ओढाणे जा 17 घर आहिनि, 40 घर जेको आहे सो लश्कर खान लाशारी जा आहिनि। असांखे 3 हफ़्ता थी विया आहिनि। 2 ॾींहं 2 देगियूं असांखे ॾिनियूं अथनि चांवरनि जूं। चवनि था त इहे असां पंहिंजे घरों था ॾियूं, मथां को बि तव्हांजो राशन कोन्हे को। उन खां बग़ैर साईं असांजे स्कूल में पाणी आहे, जंहिंजे करे ख़ारिश, मोशन्स, वधीक ॿियूं बीमारियूं ऐं चमड़ी जूं कई बीमारियूं थी वियूं आहिनि। असांजा ॿार तमामु सही तकलीफ़ में आहिनि, तमामु असांखे वॾी ॾुखियाई आहे। को बि राशन, का बि सहूलियत, का बि मेडिकल, कोई बि माण्हू, का बि इंजोर्स कोई बि न आयो आहे। अॼु पहिरियों दफ़ो अदा आया आहिनि साहब ई, जेके असांखां बयानु वठंदा, ख़ुदा कारण असांजी मदद कयो, असांखे तंबू ॾियो त असां ॿाहिरि रोड ते वियूं, पाणी में अंदरि असां किना थी विया आहियूं। असांखे को बि राशन ऐं महिरबानी करे असांखे मेडिसन ॾियो, जीअं असांजा बचड़ा बीमारियुनि खां बची सघनि। ख़ुदा कारण असांजी मदद कयो। जेके बि कामोर आयो, शहरी आयो, वॾा अमीर आयो, नवाब सरदार आयो, ख़ुदा कारण असांजी मदद कयो ऐं असांजो ॿुधो तदारक कयो। असां सां मदद करायो ऐं असां सां हमदर्दी करायो। असांखे खीमा न आहिनि, असांजी नंढड़ी राति गुज़ारे वई आहे ऐं असांखे बीमारियूं थी पियूं आहिनि। पाणी में अचे वञूं कयूं था, उन जे लाइ असां परेशान लॻा पिया आहियूं। कुराड़ी आहे असांजी हिकिड़ी वीचारी जॾड़ी आहे,
सो राति बीमार थी पिया उहो असां वटि न आहे ऐं देगूं असांखे जेके 4 आंद उन में का शइ न सभु असां पंहिंजे तरफ़ो खणी आया आहियूं मानी असां पंहिंजी चूं असां अटो न आहे असां वटि राशन न आहे ऐं असांखे 3 हफ़्ता थी विया आहिनि का बि ॻाल्हि कान्हे का सुकून आहे असांखे पंहिंजो मज़ो बि नथो अचे असांखे उहो टुकर न आहे जो असां खाऊं 3 हफ़्ता थी विया आहिनि अन्न न आहे का शइ न आहे जे महिरबानी थी सघे साहिबु मदीने जे सदके अलाह तव्हांखे क़ुर गज ॾींदो असां त हमदर्दी करायो ही असांखे मुख़्तियार कार रे कल्ह वियासीं आवाम वठी असांखे एॾो मजबूर कनि था मुख़्तियार कार अंदरि लुकियो वेठो निकितो ई कोन असांखे वञी उन्हनि जा माण्हू चवनि था या ओड़े पाड़े वारा चवनि था वञी हड़तालूं कयो तोड़ फोड़ कयो तव्हांखे कुझु न मिलंदो मुख़्तियार कार बि नथो मिले होॾो वेठो आहे हुनजा नुमाइंदा जेके बि आहिनि ॿुधाइनि नथा त हिन में मुख़्तियार कार आहे या न आहे वञी उहे चवनि था वञी हड़तालूं कयो जानियूं कयो असांजो वास्तो ई न आहे मुख़्तियार कार असां जाकू त लॾे आया आहियूं असांखे को बि मुख़्तियार कार न केर बि असांजी मालिकी वारो को केर बि कोन्हे को मुख़्तियार कार वञी लुकियो वेठो आहे किथे बि अंदरि बि कल्ह ॾिठोसीं गाॾी बीठी आहे उहे चवंदा अंदरि कोन्हे को अंदरां कुंडी ॾेई छॾियूं लिखतो ई कोन्हे वञी चए तोड़ फोड़ कयो असांजो वास्तो ई न मुख़्तियार कार असांखे कोन्हे को जी ज़फ़र साहिब तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त ही दवाउनि खां महरूम आहिनि बीमारियूं पखिड़िजी वयूं आहिनि मासूम ॿार बीमार थी विया आहिनि राति हिकिड़ी मासूम न्याणी फौत थी वई आहे बुखुनि ते वेठा आहिनि का शइ कोन्हे का इंतिज़ामिया नाले कंहिं शइ का शइ ज़ाहिर कोन्हे हुकूमत नाले कंहिं क़िस्म जी को इंतिज़ाम कोन्हे को ही आख़िर ग़रीब वञनि त काॾां वञनि जिन खे खाइण लाइ मानीअ गबो बि नथो मिले रेवेन्यू वारा चवनि था त DC कंबर शदात कोट लिखी मोकिलियो आहे त पूरो ज़िलो ख़तमु थी चुको आहे ऐं उनखे आफ़त सटियल असां करार ॾेई छॾियो आहे पर जेको PTA में रिपोर्ट ज़ाहिर कई आहे उन में सिर्फ़ु कंबर ज़िले जूं हिननि 3 यूनियन काउंसिलूं ॾेखारियूं जिन खे हिननि आफ़त सटियल करार ॾिनो आहे जेका वॾी ज़्यादती आहे इहा ज़्यादती न थियणु खपे अवाम जी वाहर थियणु खपे जेका हींअर ताईं नथी थिए जी महिरबानी अलाह बख़्श